छाछरो खां ब्रेकिंग न्यूज़ अवां शेयर कंदालूं त छाछरो ऐं भर पासे में बरसात तबाही मचाए छॾी आहे। कच्चा अझा ॾही पट पइजी विया आहिनि। तेज़ हवा सबबि वण बि पहाड़ूं पटिजी विया आहिनि। ॻोठ ढाकलो में खिवण किरण सबबि 13 ॿकरियूं मरी वियूं आहिनि। अखोटो स्टॉप खां अॻियां 10 ॻोठनि खे मिलाईंदड़ रोड पटिजी वियो आहे। ख़बर अवां सां नाज़रीन हिकु भेरो ॿीहर अवां सां शेयर कंदालूं छाछरे खां, जिथे छाछरे ऐं भर पासे में बरसात तबाही मचाए छॾी आहे। कच्चा अझा ॾही पट पइजी विया आहिनि। तेज़ हवा सबबि वण बि पहाड़ूं पटिजी विया आहिनि। ॻोठ ढाकलो में खिवण किरण सबबि 13 ॿकरियूं मरी वियूं आहिनि। अकोडो स्टॉप खां अॻियां 10 ॻोठनि खे मिलाईंदड़ रोड पटिजी वियो आहे। हिकु भेरो ॿीहर इहा ब्रेकिंग न्यूज़ नाज़रीन अवां सां शेयर कंदालूं छाछरो खां, जिते बरसातुनि तबाही मचाए छॾी आहे। ब्रेकिंग न्यूज़ नाज़रीन अवां सां शेयर करे आहियूं छाछरो खां। छाछरो ऐं भर पासे में बरसात तबाही मचाए छॾी आहे। कच्चा अझा ॾही पट पइजी विया आहिनि। तेज़ हवा सबबि वण पहाड़ूं पटिजी विया आहिनि। ॻोठ ढाकलो में खिवण किरण सबबि 13 ॿकरियूं मरी वियूं आहिनि। अकोडो स्टॉप खां अॻियां 10 ॻोठनि खे मिलाईंदड़ रोड पटिजी वियो आहे। ख़बर के हवाले से नाज़रीन अवां खे आगाह करे आहियूं। या ब्रेकिंग न्यूज़ अवां सां हिकु ॿीहर शेयर कंदालूं छाछरो खां त छाछरो ऐं भर पासे में बरसात तबाही मचाए छॾी आहे। इन हवाले से नाज़रीन वधीक तफ़सील मालूम कंदासीं। धरती टीवी छाछरे जो रिपोर्टर मंज़ूर कुंभर असां सां लाइन ते मौजूदु आहे। जी मंज़ूर, आगाह कजो, छा तफ़सील आहिनि? हाँ जी बिल्कुल, छाछरो ऐं भर पासे जे इलाइक़नि में तेज़ तूफ़ानी बरसात सबबि सभी पोइतनि जा कखा ॾही पट थी विया आहिनि। उनखां अलावा वण बि वॾे तइदाद में तेज़ तूफ़ानी बरसात सबबि किरी पिया आहिनि। रातो जी बरसात सबबि तलको छाछरो जे ॻोठ ढाकलो में खिवण किरण सबबि पोरत मासिंग ठक जूं 13 ॿकरियूं बि मरी विया आहिनि। उनखां अलावा सैयद जो तर हगन जी ढाणी ऐं मिल्का में पिणु घर ॾही पट थी विया आहिनि। पोरतनि जो लखी रुपयनि जो नुक़सानु पिणु थी वियो आहे। पर मुसलसल इंसानियत जेका आहे मंज़र आम तां गाइब आहे। इन हवाले सां रुपये जे लिस्ट मां असां ॻाल्हि ॿोल करण जो चवणु आहे त असां लखे रुपयनि जो नुक़सानु थियो आहे, जिते असांजे ॾुखनि में वाधारो थिया आहे। हुते इंसान पारां एमरजेंसी सूरत हाल खे मुंहुं ॾियण लाइ खयल क़दम बि के लाभ ॾेई न आहिनि सघिया। अकवढो खां अकलियूं काबू बेरो सतला तीर जो तर खे गंदीदड़ रोड पिणु बरसात सबबि टुटी वियो आहे, जंहिं करे 10 खां वधीक ॻोठा हिन वक़्तु अचु वञ लाइ सख़्तु मुश्किलातुनि जो शिकार आहिनि। उनखे सफ़री सहूलियतुनि में पिणु मुश्किलातूं दरपेश अची रहियूं आहिनि। पर हिन वक़्तु ताईं हंगामी बुनियाद ते ज़िले इंतज़ामिया तोड़े मक़ामी नुमाइंदनि पारां का बि वायर नाहे कई वई। जी मंज़ूर, वॾी महिरबानी आगाह करण लाइ। मंज़ूर कुंभर नाज़रीन असांखे आगाह करे रहियो हो। ख़बर अवां सां छाछरे खां शेयर करे आहियूं, जिते बरसात तबाही मचाए छॾी आहे। ॿुधायो वञे पियो त केतिरियूं ॿकरियूं मरी वियूं आहिनि। ॻोठ ढाकलो ॿुधायो वञे पियो त जिथे खिवण किरण सबबि 13 ॿकरियूं मरी वियूं आहिनि। अखोटो स्टॉप खां अॻियां 10 ॻोठनि खे मिलाईंदड़ रोड पटिजी वियो आहे। तबाही मचाए छॾी आहे बरसात। ॿुधायो वञे पियो त केतिरा ई ॻोठ पाणी जे हिन वक़्तु बि लपेट में आहिनि।